आख़िर अपडेट कयूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महंगाई जी शरह घटिजण ते क़ौम खे मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ तेज़ी सां तरक्की ॾांहुं वधी रहियो आहे। वज़ीर आज़म एॾी दावा कई आहे महांगाई जी शरह में घटिताई मुआशी टीम जे ॾींहुं राति महिनत जो नतीजो आहे। अवाम सां कयल पंहिंजे हर वाइदे ते क़ाइमु आहियां। मुल्की सनती तरक्की ऐं परॾेही सीड़पकारी में वधीक इज़ाफ़े लाइ क़दम खयां पिया वञनि। परॾेही नाणे दोस्त मुल्कनि सां सीड़पकारी में इज़ाफ़ो तरक्की जो अक्स आहे। वज़ीर आज़म चवण त सिफ़ारती लाॻापनि में इस्तेहकाम पाकिस्तान जी तरक्की जे सफ़र जी अक्कासी आहे। अक्टूबर 2018 खां पोइ इंडेक्स घटि तरीन सतह ते रिकॉर्ड कई वई। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महंगाई जी शरह घटिजण ते क़ौम खे मुबारकूं। मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ तेज़ीअ सां तरक्की करे रहियो आहे। महांगाई जी शरह में घटिताई मुआशी टीम जे महिनत जो नतीजो आहे। वज़ीर आज़म चवे थो त मुल्की सनती तरक्की ऐं परॾेही सीड़पकारी में वधीक इज़ाफ़े लाइ क़दम खणंदासीं। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। परॾेही नाणे दोस्त मुल्कनि सां सीड़पकारीअ में इज़ाफ़ो तरक्की जो अक्स आहे। अवां खे आगाह कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ महांगाई जी शरह घटिजण ते क़ौम खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महंगाई जी शरह घटिजण ते क़ौम खे मुबारकूं। संदसि चवणु आहे त मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ तेज़ी सां तरक्की ॾांहुं वधी रहियो आहे।